अहम ख़बर शेयर कर सिंध हुकूमत तरफ़ां ओलह ज़िले में 25 नंढिन ऐं वॾिन अस्पतालुनि खे बहाल करण जो ऐलान कयो वियो आहे। सेहत खाते तिबी सामान फर्नीचर की मंजूरी ॾेई छॾी आहे। औरंगी टाउन में 50 बिस्तरनि वारे मंसूर नगर टाउन अस्पताल बहाल कई वेंदी। सरजानी टाउन में 36 बिस्तरनि ते ॿधल अस्पताल की नए सिर बहाली कई वेंदी। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर शहजाद चलबाणी खां। जी शहजाद, वधी कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, सिंध हुकूमत कराची के ओलह ज़िले में 25 नंढियूं वॾियूं अस्पतालूं बहाल करण जो ऐलान करे छॾियो आहे। सिहत खाते तिबी सामान ऐं फर्नीचर की मंजूरी पिणु ॾेई छॾी आहे। औरंगी टाउन में 50 बिस्तरनि वारी मंसूर नगर टाउन अस्पताल, उनखां अलावा सरजानी टाउन में 36 बिस्तरनि वारी अस्पताल की नए सिर बहाली, आरन हेल्थ सेंटर UC 10 UC 15 अलीगढ़ बलोच ॻोठ कस्बा कॉलोनी मंगो पीर सरजानी ऐं करीम बख्श अब्बासी जेके आहिनि उन्हनि जूं जेके अस्पतालूं आहिनि उन्हनि जी मंजूरी ॾिनी आहे उन्हनि खे बहाल करण जी। KMC जे मातहत जेके 14 अस्पतालूं आहिनि उन्हनि जी पिणु जेको मंजूरी ॾिनी वई आहे। उन्हनि लाइ जेको आहे सो नए सिर उन्हनि खे बहाल कयो वेंदो। और DHO कराची जे ज़िले ओलह अस्पताल सेक्रेटरी जेको आहे उनजो DH ज़िले ओलह जो सेक्रेटरी सिहत खाते खे ख़त लिखियो वियो आहे। इन बाबति 25 अस्पतालनि ऐं डिस्पेंसरियुनि जी बहाली जी दरख़्वास्त कई वई आहे। उन्हनि 25 अस्पतालनि जी बहाली लाइ PC1 जूं तयारियूं पिणु कयूं वियूं आहिनि, जेको सिहत खाते खे जमा करायो वियो आहे। PC1 सिहत खाते 25 अस्पतालनि लाइ तिबी सामान ऐं फर्नीचर जी मंजूरी पिणु ॾिनी आहे। इन बाबति नाणे खाते खां फंड पिणु तलब कया विया आहिनि। जी ठीक है, मुझी मेहरबानी शहजाद अपडेट करण के लिए।